उज़ेर जो घर किथे आहे? जी मां उज़ेर तव्हां आहियो? जी अच्छा, 2 मिंट थोरो साइड ते अचो। तव्हांजो कोरियर खां पार्सल आयो आहे। भाऊ तव्हां मूंखे मारियो छो था? हेॾिया वॾो ॾुखियो कमु हुयो। मां कोरियर वारो आहियां। मूंखे तुंहिंजे गर्लफ्रेंड मोकिलियो आहे। मूंखे चयो अथई मुंहिंजी बॉयफ्रेंड खे 2 लतूं 2 मुकूं ऐं 2 चंबा हणी अच। मुंहिंजी गर्लफ्रेंड तुंहिंजे गर्लफ्रेंड मोकिलियो आहे। अच हिते सही कर।